अस्सलाम वालेकुम क्लास। शाबाश पुट, छा हाल आहे? ख़ैर आहे? सभु ठीक हो? वेरी गुड। बच्चा हाणे असांजो कमु आहे रोज़ असां तक़रीबन 5 वर्ड यादि भी कंदासीं, उन्हनि खे सम्झंदासीं भी सही ऐं उन्हनि जी डिक्टेशन भी कंदासीं। ठीकु आहे न? तव्हां हे जेके पहिरियां 5 हुया वर्ड इहे तव्हां मूंखे सभिनि ॿुधाया भी सही, तव्हां डिक्टेशन भी कई आहे। हे 5 वर्ड जेके आहिनि इहे वरी सुभाणे जा आहिनि। हाणे असां छा कंदासीं, असां हिन वर्डनि खे त पढ़ी वियासीं असां एंग्री माना कावड़ियल। असां सोचूं सही न उहो कावड़ियल माण्हू कीअं हूंदो आहे। ॻाल्हि आई सम्झ में? कोई अहिड़ो छोकिरो आहे जेको असांखे एंग्री थी करे ॾेखारे? अच ॿार, असांजो हाणे ॾिसो त असां एंग्री कंहिंखे थी सघूं था? एंग्री थी ॾेखारे, एंग्री। वेरी गुड, ताड़ियूं पटनि लाइ शाबाश। माना हे छा आहे, तव्हां मूंखे ॾिसो, मां हाणे माना तव्हां ॾेखो ॾिसो मां कावड़ में अची ॾेखारियां थो। अरे तूं छो न आहे? मां छा थी वियुमि? एंग्री थी वियुमि न। त इहो वर्ड इहो हिते इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, तव्हां सां कोई बि तव्हांजो बाबा हुजे, तव्हां सां उहो कावड़ियल आहे, ठीकु आहे, तव्हां सां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ आहे त माना उहो छा आहे, उहो तव्हां सां एंग्री आहे। ॻाल्हि आई सम्झ में? एंग्री असां कंहिंखे चवंदासीं जेको माण्हू कावड़ियल हुजे, नाराज़ हुजे, गुस्से में हुजे। जेको माण्हू ईअं सम्झो जेको गुस्से में हुजे, कावड़ में हुजे, उनखे छा चवंदा आहियूं? एंग्री। हाणे फ़र्क़ु करे ॾियां। हाणे हे बीठो आहे, ठीकु आहे, हे मूं खां नाराज़ आहे, कावड़ में आहे, हे मूं कहीं बीठो आहे हीअं। नसीबला छा थियो आहे? नसीबला हा, त हे छा आहे मूंसां? एंग्री आहे। ताड़ियूं पटनि लाइ शाबाश। वेरी गुड। ॾिसो हाणे तव्हांखे एंग्री वर्ड ज़हन में पको थी हूंदो। तव्हां सोचियो, तव्हां ॾिठो त यार हे एंग्री हिनखे चइबो आहे, माना असांजो एंग्री वर्ड थी वियो। शाबाश। हाणे बेड जी माना छा आहे? ख़राब, किनो। हाणे सोचो त कहिड़ी शइ ख़राबु हूंदी आहे, किनो हूंदो आहे? छा आहे, कंहिंखे चई सघूं था असां? ॿियो कोई ॿुधाए? सिगरेट किनो आहे। शाबाश। त हाणे माना बेड जी माना आहे ख़राबु, किनो। त बेड माण्हू बि थी सघे थो न? त यार हे त किनो छोकिरो आहे, छा चइबो? बेड बॉय। ठीकु आहे, या चइबो हिते यार किनी छोकिरी आहे, छा चइबो? बेड गर्ल। ॻाल्हि आई सम्झ में? तलाक है पानी के न पोंड। पोंड इज बेड माना छा है? तला छा है? किनो आ, ख़राब आ। ॻाल्हि आई सम्झ में? ताड़ियूं पटनि लाइ शाबाश। वेरी गुड। त हाणे तव्हां इहो मिसाल सोचो ज़हन में त जेको पाणी आहे, नाली वारो पाणी छा हूंदो आहे? किनो हूंदो आहे। त उहो छा चइबो आहे? बेड वाटर। उहो छा आहे? बेड वाटर। किनो पाणी, ख़राबु पाणी। ईअं असां जेके इंसान आहियूं उन्हनि में बि सभु इंसान भला त न आहिनि न। कुझु इंसान छा हूंदा आहिनि? ख़राबु हूंदा आहिनि, किना हूंदा आहिनि। इंग्लिश इस्तेमालु कयो। इहे बेड स्टूडेंट्स आहिनि। इहे कहिड़ा स्टूडेंट्स आहिनि? बेड स्टूडेंट्स आहिनि। शाबाश। त असांजो बेड बि थी वियो। वेरी गुड। बिग। बिग जी माना छा आहे? शाबाश। बिग छा हूंदो आहे? कहिड़ी कहिड़ी शयूं वॾियूं हूंदियूं आहिनि? ओरे के ओरे बर पुट। हा पुट, छा हूंदो आहे बिग? वॾो आहे। ठीकु आहे, वेरी गुड। ॿियो कोई ॿुधायो? वॾो छा हूंदो आहे? वॾो अब्दुलरहमान? दरिया वॾो आहे। शाबाश। ॿियो कोई? हा पुट साजदा। उठ वॾो हूंदो आहे। वेरी गुड। अक्सा? स्कूल वॾो हूंदो आहे। शाबाश। हा माजिद? हाथी वॾी हूंदी आहे। हरण बि वॾो हूंदो आहे। ठीकु आहे। ग्राउंड वॾो हूंदो आहे। वेरी गुड। में वॾी हूंदी आहे। शाबाश। राबिया? गऊं वॾी हूंदी आहे। वेरी गुड। ॿियो कोई? तैयब? समुंड वॾो हूंदो आहे। शाबाश। ॿियो कोई? शाख वॾी हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे मिसाल हे ॾिसो, ॻाल्हि सम्झो। मिसाल हिकिड़ो स्कूल आहे जंहिं स्कूल में सिर्फ़ु हिकिड़ो कमिरो आहे। जंहिं स्कूल में हाणे ॿियो असांजो स्कूल आहे, घणा कमरा अथसि? 4 कमरा अथसि। त बिग स्कूल कहिड़ो आहे? असांजो बिग स्कूल आहे। ॻाल्हि आई सम्झ में? शाबाश। अच्छा ॿियो मिसाल हिकिड़ो या कंहिंखे चवंदा आहियूं यार त वॾो माण्हू आहे, बिग मैन। छा चइबो?
बिग मैन, वॾो माण्हू। ॻाल्हि आई सम्झ में? हाणे जेको हे वर्ड आहे न बिग, त हिननि मां बिग बैग कहिड़ो आहे? हे कहिड़ो बैग आहे? बिग बैग आहे। हे कहिड़ो बैग आहे? स्मॉल बैग। ॻाल्हि आई सम्झ में? हे कहिड़ो बैग आहे? बिग बैग। हे कहिड़ो बैग आहे? वेरी गुड। ॻाल्हि आई सम्झ में? हलो हाणे अॻिते उन खां पोइ असांजो वर्ड आहे बिटर। ॿियो वर्ड छा आहे? बिटर जी माना छा पढ़ी आहे? कोड़ो। हाणे कोड़ियूं शयूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? करेलो कोड़ो हूंदो आहे। वेरी गुड। ॿियो कोई? दवायूं कोड़ियूं हूंदियूं आहिनि। कोड़ो ईअं सम्झो, मिसाल तव्हां करेलो खाईंदा आहियो न, तव्हां कॾहिं करेलो ईअं चखे ॾिठो त छा थींदो? वात सॼो ज़हर थी वेंदो आहे। जेका शइ ज़हरीली हुजे उहा छा हूंदी आहे? बिटर हूंदी आहे उहा। ॻाल्हि आई सम्झ में? उन खां पोइ तव्हांजो वर्ड आहे बोल्ड। बोल्ड जी माना छा पढ़ी थिए? बहादुर कीअं हूंदो आहे माण्हू? हा, मिसाल असांजा जेका फ़ौज आहे या जेकी असांजी पुलिस आहे उहा छा आहे? उहा बोल्ड आहे। उहा छा आहे? ॻाल्हि आई सम्झ में? बहादुर माण्हू उहो आहे जेको मुश्किल खे मुंहुं ॾे। ॻाल्हि आई सम्झ में? वेरी गुड। असांजो बोल्ड बि थी वियो। हाणे अचूं था पिया असां चबी ते। चबी, चबी छा माना? असांजी क्लास में चबी केरु आहे? अब्दुल रहमान आहे, राबिया आहे, बिस्मा आहे। त हाणे हे छोकिरी असांजी छा आहे? चबी आहे। हे चबी आहे? हे चबी आहे माना थोरी मोटी आहे। ॻाल्हि आई सम्झ में? तव्हांखे इहा शइ ज़हन में रखणु खपे त चबी जेको माण्हू हूंदो आहे उहो थोरो थुल्हो हूंदो आहे, वेकिरो हूंदो आहे। ॻाल्हि आई सम्झ में? हाणे सुठो वर्ड आहे क्लासी। क्लासी जी माना छा हुई? असां छा खे चवंदा आहियूं? क्लासी, सुठो, बहितरीनु छा खे चवंदा आहियूं? हा, अगरि तव्हां कंहिं बेकरी खुली आहे तव्हांजे पाड़े में, उते तव्हां केक खाधो आहे त तव्हां दोस्त यार उन जा जेके केक आहिनि ॾाढा उहे क्लासी केक आहिनि। कहिड़ा केक आहिनि? क्लासी केक अथसि, माना भला केक अथसि, सुठा केक अथसि। या फ़र्ज़ु कयो तव्हांजी कंहिं दोस्त जी राइटिंग भली आहे, यार हिन जी राइटिंग त ॾाढी क्लासी आहे। क्लेवर त सवलो आहे। क्लेवर माना होशियार, होशियार, सियाणो, चालाक। असां वटि तव्हां सभु छा आहियो? सभु क्लेवर आहियो। यू आर ऑल क्लेवर। मतिलबु तव्हां सभई छा आहियो? होशियार आहियो, सियाणा आहियो। ठीकु आहे न? क्लाउड थी वियो। हाणे आहे क्लोज़। क्लोज़ असां हिकिड़ो पढ़ी आया आहियूं बाबा काशे बंदि, क्लोज़। पर असां जेको हिते पढ़ियो आहे उनजी माना आहे वेझो, नज़दीक। असां पाण चवंदा यार हे त मुंहिंजो जेको आहे न मुंहिंजो वेझो दोस्त आहे। क्लोज़ टू द चाक इज़ क्लोज़ टू। त तव्हां कंहिं शयुनि जे बारे में क्लोज़ इस्तेमालु करे सघो था, वेझो, या तव्हां पंहिंजे कंहिं दोस्त माइट लाइ बि चई सघो था पिया त हीउ मुंहिंजो क्लोज़ फ्रेंड आहे, हीउ मुंहिंजो क्लोज़ कज़न आहे। त असांजा वर्ड क्लास अॼु असांजो पूरो थियो। इंशाअल्लाह वरी सुभाणे कंहिं नए जेको आहे सो टॉपिक सां गॾु हूंदासीं। त गॾिजी नारो हणंदासीं, पढ़ंदी सिंध। वेरी गुड बच्चा।